लीडर टीवी में हिकु दफ़ो ॿीहर भलेकार असां जूं ॻाल्हियूं जनाब रहीम बख़्श जाफ़री साहब सां जारी आहिनि। हाणे रहीम बख़्श जाफ़री साहब जेको आहे उहो प्राइमरी पढ़ियो। साईं प्राइमरी खां पोइ छा पढ़ियो? प्राइमरी खां पोइ इहा स्कूलिंग जेका थींदी आहे स्कूल में मैट्रिक कयुमि, पोइ उन खां पोइ इंटरमीडिएट C&S कॉलेज शिकारपुर मां ई कयो। हाणे तव्हांजो हाई स्कूल जो नालो छा हो? हाई स्कूल में मां 3 साल पढ़ियुमि, फस्ट स्टैंडर्ड 6वीं 7वीं ऐं 8वीं इहो गवर्नमेंट हाई स्कूल शिकारपुर में पढ़ियुमि। उन खां पोइ 8वीं जो अधु 9वीं ऐं 10वीं वरी डिस्ट्रिक्ट काउंसिल हाई स्कूल गड़ियासीन मां वरी मां पोइ गड़ियासीन हलियो वापसि गड़ियासीन शहर। हा, उहो छो वियो भला? वॾो छॾे नंढे ॾे वियो? हा, उते जिन माण्हुनि वटि मां रहंदो हुउसि पोइ वरी वालिद साहिबु शायदि मुनासिब चई हाणे उते उहो सवारी मूंखे वठी ॾिनई। पहिरियों साइकिल ते ईंदो वेंदो, पोइ वरी उन ज़माने में मूंखे हिकिड़े स्कूटर जेको आहे सो मोटरसाइकिल। हा, मोटरसाइकिल न बल्कि स्कूटर हुयो। वेस्पा न हो जर्मनी जो हुयो, पुछ न PUCH नाले सां लिखियलु मोपेड टाइप हुयो, नंढड़ो। मां बि नंढो हुउमि त हिकिड़ी नंढी उहो हीअ जापानी मोटरसाइकिलूं अञा कोन पाकिस्तान में आयूं। हीअ मां 1964 पर मूंखे हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधायो, तव्हां हुयव ग़रीब, साइकिल त सम्झ में आई, हे मोटरसाइकिल स्कूटर न? हा, उहो ग़रीब मां ईअं ॿुधायो त जॾहिं वालिद साहिबु जॾहिं पढ़ियो त उन वक़्तु हुन ॿुधायो। उन खां पोइ वालिद साहिबु काफ़ी कम करे ठेका खणंदो हो ॿेले खाते में। उन वक़्तु ठेका खणंदो हो, पोइ उन मां जेके पैसा बचंदा वरी ज़मीनूं बि गिरांट करायईं। ऐं उहो मां सम्झां थो त ग़ुर्बत असां मुंहिंजे वालिदैन ॾिठी, मां न ॾिठी उन सेंस में जेका ग़ुर्बत हो। हाणे हिकिड़ी ॿी ॻाल्हि सफ़ा सोली, जे अव्हांजा वालिद ग़रीब हो त अव्हां ख़ुशहाल आहियो, त अव्हांजी औलाद तव्हां खां बि ख़ुशहाल आहे। मां हिकिड़ो साइकिल थो ॾिसणु चाहियां। न, उहो एतिरो फ़र्क़ु न जेतिरो। ठीकु आहे। छो त असांजो मां सॼी उमिरि त इहो तव्हांखे ख़बर आहे असांजे सियासत सां हुन सां वाबस्तगी, त वालिद खां जेका ज़मीन टुकड़ो मिलियो इहो थियो त असां उनखे माना महिनत करे सुठे नमूने कयोसीं। पोखाई भली कईसीं, या कुझु जेके पैसा बचत करे कुझु टुकड़ा वरितासीं बि सही, त असां उहो असांजी लेवल वालिद साहिब जे वक़्त खां पोइ या हाणे बि जेके आहिनि उहो मतिलबु हिकिड़ी असां लोअर मिडिल क्लास वारी उहो मेंटेन कंदा। जाफ़री साहिबु, तव्हां पंध कयो कॾहिं स्कूल लाइ? हा न, असां जॾहिं नंढे हूंदे पढ़ंदा हुआसीं न, इहो मानी जीअं आहे, सभु माण्हू ईअं मानी घरों गंढ में ॿधी ऐं तक़रीबन 2.5 किलोमीटर 3 किलोमीटर पंधु करे वेंदा सुबुह जो प्राइमरी लाइ, वरी शाम जो छॾींदा। उते ईअं न हो, पढ़ाई जो इहो न हो त को 2-3 बजे मोकल थी। प्राइवेट स्कूल हो त सुबुह जो असां प्राइवेट स्कूल हो? हा, प्राइवेट हो न उहो जेको असां प्राइमरी जाते तव्हां जेको टीचर हाणे पगार ते रखियो उनखे तव्हां प्राइवेट त उते असां पंधु ई वेंदा हुआसीं 2-3 किलोमीटर करे, शाम जो 6 बजे मोकल मिलंदी। भला पढ़ण सां शौक़ु केतिरो आहे? शौक़ु हाणे ॾिसी न ॿुधाइजो, तॾहिं जी ॻाल्हि ॿुधायो। तॾहिं ॻाल्हि इहा त इहो मुंहिंजे छो त प्रेशर घणो हो न वालिदनि जे तरफ़ां, त कॾहिं मुंहिंजे ज़हन में इहो ख़्यालु न आयो त मां न पढ़ंदुसि। हा, बल्कि मुंहिंजो हिकिड़ो भाउ जेको 2 नंबर ते हो न, उन चयो त मां न हली सघंदुमि। उन पंहिंजे पीउ सां ॻाल्हायो, चयो प्राइमरी खां मथे मां न पढ़ंदुसि। त मां कॾहिं इहो न सोचियो त हाणे मां डिसकंटिन्यू कयां या ईअं न। जीअं थींदो वियो न, जेके मरहला पढ़ाई में ईंदा विया त मां बि उन सां गॾु हलंदो वियुसि। इंटरमीडिएट, उन खां पोइ वरी यूनिवर्सिटी, सिंध यूनिवर्सिटी, इहो जेको इहो हलियो। तव्हां साइकिल पाण सिखी बसि या सेखारियो कंहिं? उन त जीअं हाणे त असांजा नंढड़ा साइकिलूं हुन साइकिल थोरी ॾुखी लॻंदी हुई, पर पाण उते छो त कंहिं वक़्तु मुंहिंजे वालिद साहिब खे साइकिल हुई, पर साइकिल मां पाण ई 2-3 ॾींहं हणी सिखी वियुमि। मोटरसाइकिल उहो मोटरसाइकिल जीअं हाणे शोरूम आहिनि मोटरसाइकिल जी भरमार ईअं कोन हो। नंढनि शहर में त सखर मां
हिकिड़े माण्हू वटि हुई नंढी मोटर, छो त वॾी मोटरसाइकिल ट्रम्प बम्प त हुनजो ख़्यालु हो त हेॾी नंढे उमिरि में कीअं हलाए सघंदो, त हिकिड़ी नंढी मोटरसाइकिल, ॿियूं जेको स्कूटर तव्हां वेस्पा ऐं लैम्बरेटा इहे बि हुयूं, पर इहे बि ठीकु ठाकु वॾियूं हूंदियूं हुयूं। हीअ यानी 50 सीसी जी हिकिड़ी जर्मन PUCH पुच चवंदा, पुच त पोइ उहा उते जंहिंखां वरितीसीं त उन खे फादर बाउंड कयो त असां सां ॻोठु हल पुॼाए बि सही ऐं 2 ॾींहं हुते टिक तुंहिंजी ख़िदमतूं कंदासीं, हिनखे सेखार बि सही आहे। 2 ॾींहं 3 सेखार, मास्टर ट्रेनर गॾु आंदो, हा गॾु आंदोसीं, मोटरसाइकिल बि ऐं प्लस ट्रेनर बि, उहो 2 ॾींहं 3 टिकियो, उन सेखारियो, पोइ वरी सिखी वियुमि त पोइ उन ते ॿिया घुमंदा हुआसीं। भला हिकिड़ी ॻाल्हि मूंखे ॿुधायो, हाणे मोटरसाइकिल तव्हां गड़ियासीं में शिकारपुर वेंदा हुआ? न, ॻोठ खां गड़ियासीं, ॻोठ खां गड़ियासीं। मोटरसाइकिल तॾहिं वरिती जॾहिं शिकारपुर छॾे मां गड़ियासीं पढ़णु लॻुसि न, त उहो हा उहो बल्कि 6-7 माइल हुयो, किलोमीटर त हाणे थियनि 7 माइल हो, त उहो पहिरियों साइकिल ते बि 35-40 मिनट लॻंदा, पियो गर्मी में तमामु, तव्हांखे ख़बर आहे, तूं बि हेॾां जो आहे त हिते 2-3 महीना केॾी गर्मी हूंदी आहे। पोइ वरी इहो वठी ॾिनई 1200 रुपए में। अच्छा, भला हिकिड़ी मूंखे ॻाल्हि ॿुधायो त कहिड़ी उमिरि में मोटरसाइकिल वठी ॾिनई? 8वीं पढ़ंदो हुउमि, पोइ हाणे माना 12-13 साल? हा इहो 14-15 साल, हा ईअं 14। पोइ रेमिक साहब कानून उन ज़माने में न हो छा? शहर मां काहे न वेंदो हुउमि शिकारपुर न खणी वेंदो हुउमि न, इहो त ॿार जे, हा हीअं कानून तमामु घणो हो। अच्छा, पर इहो हूंदो हो त असां यानी हुनखे गड़ियासीं में त का ट्रैफिक पुलिस हुई कान न, वॾे शहरनि में न काए वेंदा हुआसीं, न काए। न इहो चङो कयो, मूंखे ॿुधायो त तव्हां नंढे हूंदे कानून जा पाबंद रहिया आहियो। मां कानून जो पाबंद न हुयुमि, उन त कानून जी पाबंदी कराई वेंदी हुई, इवन टांगे वारा कानून जी पाबंदी कंदा, ड्राइवर जेके बसियुनि लारियुनि वारा, बसियूं त कोन लारियूं, उहे पाबंदी कंदा हुया, जेके जिन वटि प्राइवेट जीपियूं उहे पाबंदी कंदा, हर को पाबंदी कंदो हो। त ज़ाहिर हर को कंदो त मां बि कंदुमि, हाणे कोई बि नथो करे त मां बि न कंदुमि, जो हिकिड़ो माण्हू कानून जी पाबंदी नथो करे सघे, जेसिताईं समाजी तौर ते सभु उन खे नथा हो कनि न, हिकु माण्हू 2 माण्हू कानून जी पाबंदी कनि, उहो त अज़ाब कटींदो। हाणे तव्हां जॾहिं मैट्रिक ॾिनी त कॾहिं तव्हांखे ख़्यालु आयो त तव्हांखे थियणो छा आहे? हाणे मां तव्हांखे सही ॿुधायां त ईअं चए त मां को कैरियरिस्ट कॾहिं बि न रहियुसि पंहिंजे त को कैरियर ठाहियां, पोइ पहिरियों मुंहिंजो ख़्यालु हो त मां त सही ॿुधायां मैथमेटिक में मां कमज़ोर हुयुमि, त इहो ज़हन आयो भला मैथमेटिक में कमज़ोर आहियां त इंजीनियरिंग खे त हिन खे छॾियो। पोइ इहो थियो त डॉक्टर, हाणे डॉक्टर थियण लाइ उनजो त लेबॉरेटरीज़ में तव्हांखे ख़बर आहे, तव्हां पाण डॉक्टर आहियो, तजुर्बा कराईंदा हुया मुख़्तलिफ़ हो, त उहो बि पोइ वरी मूंखे उहो पसंदि न आयो, इन करे मां उहो पहिरीं इंजीनियरिंग या पहिरीं मेडिकल छॾे मां इंटर आर्ट्स में कई। अच्छा, पोइ वरी तव्हां सिंध यूनिवर्सिटी आया? पोइ सिंध यूनिवर्सिटी कहिड़े साल में आयो? सिंध यूनिवर्सिटी 68 में। 68 में, हा। हाणे तव्हां स्टूडेंट पॉलिटिक्स हिते शुरू करे चुका आहियो? हिते मां शुरू करे चयुमि, कंहिं हद ताईं मतिलबु BSO सां वाबस्तगी थी चुकी। BSO? हा। उहो BSO कीअं ठही आहे, उहो ॾींहुं ॿुधायो, छा थियो, उहो हवालो ॾियो। असल में पहिरियों त मां तव्हांखे ॿुधायां न त इहो मूंखे इहो ट्रेंड्स कीअं, असल में चओ त को शुरू खां ई इंसानु आहे न, हुन में मुख़्तलिफ़ ट्रेंड्स, त मां में इहा शुरू खां ई जॾहिं इहो अञा 64 या 65 जी बार, इन वक़्त खां ई मां इहो ख़बरूं वग़ैरह ॿुधणु, या इंडिया पाकिस्तान जी वॉर थी त उन में इंफॉर्मेशन जेकॾहिं रेडियो, इंडियन रेडियो आकाशवाणी ॿुधंदा हुआसीं त ॿियूं स्टोरियूं हूंदियूं, रेडियो पाकिस्तान ॿुध त ॿी उहो हूंदी, त पोइ मूंखे इहा हुरखुरा हूंदी त हीअ छा आहे, माना उहो हिक ॿिए सां उन्हनि जी को ॻाल्हियूं मिलनि ई न पियूं, डिसइंफॉर्मेशन फैले, त मां BBC उन वक़्तु ॿुधणु शुरू कई। माना तव्हां था ॿुधो रेडियो पाकिस्तान? जी हा, आकाशवाणी, त मां इहो हा सैलून, रेडियो सैलून त वरी
एंटरटेनमेंट Entertain, गाना उहो गाननि लाइ ॿुधंदा। बाक़ी पोइ BBC बि उन जो ॿुधमि त हिकिड़ो ज़हन में इहो आयो त आख़िर ही पसमानदगी, कुझु माण्हू किथे बीठा आहिनि, वरी कुझु सफ़ा पसमानदगी आहे, त इहो मुंहिंजे ज़हन में हुयो शुरू खां ई। असां गर्मी जे सीज़न में वालिद साहिबु कमकार ख़तमु करे न, महीनो 1.5 महीनो करीब 2 महीना जुलाई अगस्त में कोयटा हलियो वेंदो। असां नंढा हूंदासीं त असां बि उनजे कढ, त उते वांदकाई में मां घुमंदो हुउमि त बुक स्टॉलनि ते उन्हनि ते जेके बि रिसाला हूंदा हुया या ॿियूं शयूं हूंदियूं उहो मां ख़रीद बि कंदो हुउसि, पढ़ंदो बि हुयुसि। त उते मुख़्तलिफ़ रिसाला हुया, हिकिड़ो निकिरंदो आहे बलोची दुनिया जे नाले सां, ॿियो नौके दौर माना नओं दौर, उहे मां ख़रीद कंदो हुउसि, ॿियो ॾिसंदो हुउसि। त उन्हनि जे ज़रिए सां इहा ख़बर पई त मुल्क में जेका सो वञी तव्हांखे ॿुधायां त हालत इहा 1 यूनिट हुयो न सुबुह, त हिकु त 1 यूनिट जे ख़िलाफ़ु हिकिड़ी उभार बि आहे, उन जी तयारियूं आहिनि। सिंधी या थोरे बलोच या पख्तून, उन्हनि खे इहो अहसासु इहो उन्हनि जे मालूम थींदो त पंहिंजी आइडेंटिफिकेशन असांखे गुम कई वियो, असांखे हिकिड़े यूनिट में ठाहे क़ौमनि जी या उन्हनि जी उहो ख़तमु कई वई आहे। त उतां ई मूंखे इहा ख़बर पई। पोइ इहा ख़बर पई त मुख़्तलिफ़ स्टूडेंट्स जेके आहिनि, जेके मुख़्तलिफ़ क़ौमनि सां वाबस्ता आहिनि, उहो बि मुख़्तलिफ़ प्लेटफॉर्म्स ते यकजा थियनि था। तव्हांखे हाणे वधीक त सिंध जे सूरताल जी ख़बर आहे त इहा हैदराबाद स्टूडेंट्स बि ठही चुकी हुई, ऐं मुख़्तलिफ़ जेके पश्तून स्टूडेंट फेडरेशन बि हुई, ॿियूं बि हुयूं। त उहो उते ई न सिर्फ़ु बलूच जेका ऑर्गेनाइज़ेशन उन जे मुतलिक़ मालूम थी। उन में चाहे तव्हांखे मां ॿुधायां, बलूच स्टूडेंट्स ऑर्गेनाइज़ेशन मुल्की लेवल ते ठहण खां पहिरियों कराची में अलॻि हिकिड़ो हुयो, कराची जे बलूच स्टूडेंट फेडरेशन जे नाले सां, कराची जे बलूच लाइ BSF बलूच स्टूडेंट फेडरेशन का। ऐं टंडो जाम जेका कॉलेज उते बि बलूच स्टूडेंट फेडरेशन जेका ठहियल हुई। नज़ीर लेगारी, ॿिया पंहिंजा दोस्त हुया, नेक मोहम्मद बुज़दार, ऐं उन दौर जा मशहूरु नज़ीर लेगारी फौत थी वियो, प्रोफेसर थी, और चङो ख़ासो मशहूरु दोस्त यूसुफ वारनि जो, इन्हनि जो उहे हुया। त उन्हनि सां ईअं ख़त किताब छा आहे त उते उन जो सॼो जेके राब्ता थींदा ख़त किताब। हिते उन वक़्तु डॉक्टर हीर डो में पढ़ंदो हो न, डॉक्टर हीअ हुयो, बीज़न हुयो, हा इहे ॿिया त हाणे हा बीज़न, हा उहो हुयो। ॿिया बि काफ़ी सीनियर दोस्त हुया जिन जा के नाला मूंखे हाणे हुआ, जेके प्रोमिनेंट इहे आहिनि जेके पहिरियां उहिदेदार इहे ॿई थिया। ॿियो असांजो दोस्त हो मस्तूम नसीर मलिक हुयो डॉक्टर, उहो बि डो में। छो त बलूचिस्तान में तालीमी इदारा हुया कोन, सभु या त कराची में, मेजॉरिटी कराची में पढ़ंदे, ॿियो नंबर ते हैदराबाद जे तालीमी इदारा LMC में न कोन हो, LMC में पढ़ंदा, ॿियो मेरा इंजीनियरिंग कॉलेज में पढ़ंदा, इवन सिंधी यूनिवर्सिटी में पढ़ंदा, ऐं ज़री कॉलेज में पढ़ंदा हुया। त उन्हनि जे ज़रिए सां पोइ इहा ख़बर पई त हीअ थिए थी, त मां बि उन्हनि खे ख़त हिकिड़ो लिखी छॾियो। त मां जेको आहे सो पंहिंजे न पहिरियों मां लिखियो टंडे जाम, उन्हनि वरी कराची वारनि खे ॿुधायो त हुते बि हीअ हमरा आहे, त उन्हनि पंहिंजो जेको मेंबरशिप कार्ड ऐं इन्विटेशन काउंसिल सेशन लाइ मोकिले ॾिनो। मूंखे उहा अॼु बि यादि आहे त बीज़न जे सही सां उहो मूं वटि आयो हो, या 1967 में। हा जी, हाणे अञा पीपल्स पार्टी बि न ठही आहे न, भुट्टो साहिबु उन में हो, भुट्टो साहिबु 3 नवंबर ते हा भुट्टो साहिब जी ईअं आहे त असां अञा उते ई पढ़ंदा हुआसीं, त भुट्टो साहिबु इहो पंहिंजी पार्टी जे हवाले सां उते आयो हो। पोइ असां ईंदो हो, असां कॉलेज साम्हूं मेन रोड ते असां भुट्टो साहिब जी गाॾी बीहारीसीं। असां जेके हॉस्टल में, छो मां हॉस्टल में रहंदो हुउमि, त असां हॉस्टल जा जेके 20-30 छोकिरा हुया, सो उहे असां बंदि कयोसीं या ॻाल्हायोसीं भला न ॻाल्हि ज़रूरी न। सो उहे असां उते भुट्टो साहिब खे रसूल भाई तालपुर ड्राइव पे के सिंध यूनिवर्सिटी जाम शोरे पढ़ंदा हुआ जी, भुट्टो साहिबु लंघियो न,
शिकारपुर में अञा पढ़ंदा हुआसीं त शिकारपुर शिकारपुर कॉलेज आहे पियो, पंहिंजी सैर सॼे सिंध में हिते दौरा कया आहिनि पंहिंजी पार्टी खे पार्टी करण पे लाइ। ठाही। त असांखे ॿुधायूं त हितां गुज़रंदो त असां हॉस्टल मां जेके 15-20 छोकिरा असां कॉलेज जे साम्हूं गेट जे साम्हूं उहो ब्लॉकेड करे हुनखे रोकियोसीं मिलण लाइ त इहे जेको आहे सो लीडर आहे हिन चैलेंज कयो आहे ऐं अयूब ख़ान खे हिकिड़ी पार्टी बि ठाही अथई त रसूल भाई टालपुर साहिबु ड्राइव पे कयो ऐं गॾु उहे हो होॾां वेठो हो उते हैंडशेक वग़ैरह जीअं असां नौजवान ॿार हैंडशेक पोइ वरी असां हुनजे जलसे में हुन आम जलसो बि कयो शिकारपुर में त उते वरी बाद में उन टाइम ते वरी जलसो बि अटेंड कयोसीं उते बि मां कयुमि बाद में वरी हैदराबाद जॾहिं आयासीं उते बि हिकिड़ो जिते टालपुरनि जो इलाइक़ो आहे तमामु हिकिड़ो ग्रैंड जलसो कयो पीपल्स पार्टी भुट्टी साहिबु उन में बि असां वियासीं पार्टिसिपेट शरीक थियासीं ॿुधणु वियासीं छो त कम्युनिकेशन एतिरी हुई कोन उन वक़्तु माण्हुनि खे कंहिं बि लीडर खे जेकॾहिं ॿुधणो हूंदो त उनखे फिज़िकली उते वञिणो पवंदो हो उन दौर में। हाणे न आहे त तव्हां कोई किथे थो ॻाल्हाए त तव्हां पंहिंजे मोबाइल ते या नेट ते या टीवी ते या मुख़्तलिफ़ जेके नवां आहिनि उन्हनि सां ॾिसी उन फिज़िकली जलसनि में इन करे माण्हू बग़ैर कंहिं सुवारनि पंहिंजे मर्ज़ी सां उहो जेको वॉलंटियर कंदा वॉलंटियर पाण उनजे शौक़ सां त फिलाणे खे ॿुधिजे लीडर खे त उहो छा थो चए छो त ॿियो माण्हू उन्हनि जी नुमाइंदगी न करे सघंदो हो उन जीअं हाणे हर कंहिंखे स्पोक्समैन या ॿिया जेके हाणे पोइ तव्हां BSO हाणे BSO तव्हांखे कागज़ अची विया हाणे तव्हां आयो हा मां कहिड़ी तारीख़ आहे रेमिक साहिबु यादि आहे तारीख़ यादि न आहे त ॾिसो न इंटरमीडिएट हाणे तव्हांखे ख़बर आहे इंटरमीडिएट उहो वाक़ई हिकिड़ो इंटरमीडिएट पीरियड हूंदो आहे न थोरो जीअं ई इहो त 67 में 68 में मूंखे यूनिवर्सिटी वयुमि उते वियुमि त हैदराबाद में BSO जो ज़ोन न हुयो टंडोजाम में हुयो हैदराबाद में मां ई पहिरियों पोइ जीअं वियुमि त उते हैदराबाद बलूच हैदराबाद ज़ोन मां ठाहियो पहिरियों हुनजो दोस्तनि सां मीटिंग करे उतां बलूचिस्तान जा आयल छोकिरा बि गॾिया कुझु हितां जा बि हुया मेंबर केरु कयव मेंबर बलूच जेके जेको हाणे ॾिसो न को बि न कम्यूनिटी में हर को त मेंबर न जेके इंट्रस्टेड हुया उते न पर तव्हांजे जीअं त BSO आहे उन में पंजाबी त न खणंदव न पंजाबी न उर्दू बि न खणंदव न बलूच उहो त ॾिसो न हुनजो नाले मां ई तॾहिं थो चवां नाले में त उते बलूच कहिड़ा अॻुवान थिया पहिरियां हाणे हिकिड़ो त मां पाण ॿियो तव्हां फौत थी चुको आहे ईसा जमाली तव्हां नालो ॿुधो हूंदो मजीद जमाली जो भाउ ठीकु आहे इहो पहिरियों सदर इहो थियो मां जनरल सेक्रेटरी थियुमि पोइ वरी सदर उहो बि साल खां पोइ वरी सदर मां थियुमि सो अहिड़े नमूने सां ॿियो मुख़्तलिफ़ लेगारी नौजवान हुया मुख़्तलिफ़ इलाही माण्हू आहे थोरे वक़्तु त माना काफ़ी माण्हू जेके मेंबर थिया भला हाणे इहा ठाही तव्हांजो बेस हैदराबाद हो जी ठीकु आहे हा मुंहिंजो त हैदराबाद छो त हैदराबाद जो इहो चैप्टर आहे जी हाणे हुन हैदराबाद जे चैप्टर में तव्हां पॉलिटिक्स शुरू कई स्टूडेंट्स जी दोस्त वधायव जी त तव्हांजो मक़सदु छा हो अञा 1 यूनिट त हुयो न हा 1 यूनिट अञा हो जेके बि हिते छा आहे त हैदराबाद जीअं हाणे पॉलिटिक्स आम आहे या ॿाहिराणे ताईं पहुती आहे परे परे ताईं पॉलिटिक्स माना माण्हू तमामु वॾे पैमाने ते पॉलिटिक्स में आहिनि न पोइ खणी उन्हनि जो रोल मनफ़ी आहे या मुस्बत आहे या उहो उनजो किरदारु उहो अलॻि शइ पर हाणे तमामु घणा माण्हू पॉलिटिक्स में इंगेज आहिनि कोई पंहिंजे मतिलब लाइ चओ या कंहिं ॿिए मक़सदु उन पॉलिटिक्स ज़्यादातर छो त कराची त असां ईंदा न हुआसीं अने इहो ख़बर बि न हुई त कराची वॾो शहर हो न कॉस्मोपॉलिटन सिटी उन वक़्तु बि असांजो हैदराबाद में सॼी जेका पॉलिटिक्स एंटी 1 यूनिट जेका मूवी उहा हैदराबाद में हुई त हिते जेके बि ॿियूं शागिर्द ऑर्गेनाइज़ेशन मसइला असांजो तालुक़ु करीबी सभु खां सिंध नेशनल स्टूडेंट फेडरेशन जेका ठही न हीअ जाम साकी ग्रुप
त नज़ीर अब्बासी मुख्य जूनियर, उहो त बाद जो जूनियर हो। हा, मुंहिंजे वक़्त में इहो हुयो केरु जाम साकी ऐं मीर थेबो, इहे असांजा कंटेम्पररी इहे हुया। जाम साकी पोइ साल अध खां पोइ हलियो हुयो। हैदराबाद स्टूडेंट एसोसिएशन में त जाम साकी ठाही। हा, जाम साकी ठाही, उहे बि हुया। ॿियो हैदराबाद स्टूडेंट्स में ॿिया कॉम्पर्स बि आहे जेको पोइ बाइफर्केशन, उहे लाला कादर वारा। हा, न लाला कादर त शायदि मारवाड़ा सां, हा, न ॿिया हुया, ही शाह साहबान बि हुया, इहो मेहर अली शाह वारा, मेहर अली शाह इन में SNS में, उहो त उहिदेदार हो। अच्छा, इहो वरी जाम साकी हलियो हुयो, पोइ मीर थेबो ऐं मेहर असां शाह हिते, त उन्हनि सां पोइ असां गॾिजी हिते जेको पॉलिटिकल एंटी वन यूनिट या जेके बि डेमोक्रेसी जे हवाले सां जेका बि हिते का मूव थींदी, असां उन में साण हूंदासीं। डॉक्टर AQ अफ़गान जो मसइलो थियो, त उन में असां जेको बि असां वटि स्ट्रेंथ हुयो, बुख हड़तालनि में हुननि में बि सभु हुन में शरीक थींदा। बल्कि हिकिड़ो टाइम अहिड़ो आयो, काफ़ी इलाही वक़्तु ताईं रहिया त को नतीजो न पियो निकिरे। त मूंखे हिननि चयो त आहे त मेहराण कॉलेज जो मसइलो आहे, इवन सिंध यूनिवर्सिटी जो बि न आहे, LMC जो बि न आहे, पर इन मूव खे तॾहिं कामयाबु थींदा जॾहिं यूनिवर्सिटी जा छोकिरा इन में इन्वॉल्व थियनि, LMC थिए। पर मूंखे जेसिताईं टंडो जाम वारा उहो न थींदा तेसिताईं शायदि कामयाबु न थिए। उहो मतिलबु उते छोकिरनि में यूनिटी जे हवाले सां स्ट्रेंथ हुयो, त जेका अॼुकल्ह कयूं था उन में उहो बि वाधारो ईंदो न। पोइ मूंखे चयूं त तव्हां 200 उन उते तमामु वॾी ऑर्गेनाइज़ेशन हुई, ॿियूं एतिरियूं फ़ाल न हुयूं। मूंखे चयूं त तव्हां वञो ऐं उन्हनि खे इन मसइले ते राज़ी कयो त असांजे हिन इशू ते जेका हिमायत में या स्टूडेंट जेका यकजहती तौरु हू बि हिन में पार्टिसिपेट कनि, इन बुख हड़तालनि में या जलसनि में या जुलूसनि में या गिरफ़्तारनि में। पोइ वियुमि, हालांकि उहो कुझु उन्हनि चयो त ही असां हाणे तूं चएं थो त असां कयूं था, पर हिते ईअं हूंदो आहे त माण्हू बीहंदा आहिनि, पोइ वरी माफ़ियुनि जो हिकिड़ो सिलसिलो, हर को ख़त लिखी। 2-3 मूंखे उहे नौजवान यादि आहिनि। हिकिड़ो मरी हो नौजवान हुयो, ॿियो उनखे चयो त तूं असांखे माराईंदो, छो चई असां पोइ हीअ महीने खां पोइ माफ़ी शाफ़ियुनि जो सिलसिलो थींदो, असां जेल वियासीं त पोइ असां माफ़ी न लिखी ॾींदासीं, हाणे पोइ असांखे माण्हू छुटी वेंदा। माना उन्हनि तव्हांखे चयो त हिते जेको अचे थो असांखां कमु वठी पोइ पाण था माफ़ियूं लिखनि। इहो आम इहो आहे न, त मतिलबु या त उहो मंज़ूरु थी वञे कंहिंजा मुतालबा, पोइ वरी माफ़ी वठंदा आहिनि। त गवर्नमेंट त सियाणी आहे न, त जेकॾहिं असां हिननि खे छोकिरनि खे ईअं छॾियोसीं हिते डेली यानी उन्हनि खे पंहिंजी पंहिंजो पाण खे मथां साबित करण लाइ या छोकिरनि जी मूवमेंट खे उहो करण लाइ कोशिशि कंदा त माफ़ियूं थियनि। हिन निशस्त जो आख़िरी सुवालु उहो मुंहिंजे ज़हन में आहे, तव्हांजूं ॻाल्हियूं ॿुधी। एंटी वन यूनिट फ्रंट या एंटी वन यूनिट मूवमेंट जिन बि हलाई, उन में किथे बि BSO बहसियत तंज़ीम शामिलु कोन्हे सॼे उन रिकॉर्ड में। तव्हांजे ख़्याल में आहे? हिते सिंध में चओ था? सिंध में ॻाल्हि हीअं न, मां तव्हांखे ॿुधायां, हाणे कराची बि त सिंध जो हिसो, हा, ऐं BSO पूरे हुन में चाहे एंटी वन यूनिट मूवमेंट सिंध में त न हुई न, बांग्लादेश में हुई, हिते बि बलूचिस्तान में हुई, सूबे सरहद में हुई, कराची, ॿियनि हंधनि ते। त हिकु त हिते छा हो त BSO जीअं हिते ठही न, उहो मूंखे अंदाज़ो आहे त हिते जेके असांजा मुख़्तलिफ़ धुरियूं हुयूं उन्हनि खे इहा ॻाल्हि सुठी न लॻंदी हुई त सिंध में हिकिड़ो बलोचनि जे नाले ते सियासत कई वञे या उहो कई वञे। इन करे उहो उन जो उनजी जेका जेको बि कुझु कयो वेंदो उनखे मीडिया में या ॿियनि हंधनि या हुन में कुझु ॼाणी वाणी करे पोइ हिते रखंदा। कराची में तव्हां जेकॾहिं हितां जी BSO जी हिस्ट्री कंहिं माण्हू खां पुछंदो तव्हांखे ख़बर पवंदी त या वन यूनिट जे ख़िलाफ़ु केतिरी, या असां उते सभिनी उन्हनि में हूंदा हुआसीं।
बल्कि हैदराबाद में त इलाही मसइला थिया, पोइ बाद में वञण टुटण खां पोइ फसाद थिया वग़ैरह थिया, सभिनी में असां हूंदा हुआसीं। इहो हिते ओल्ड कैंपस में जेको घेराव वग़ैरह थियो, मां पाण छत ते वेठो हुउसि ऐं ॿिया असांजा सभु दोस्त हुन में शरीक थींदा। उहो जेका गवर्नमेंट कॉलेज आहे कारी मोरी, हिते वॾा इहे जेके बि जुलूस हूंदा हुआ सभु हूंदा हुआसीं। त बाक़ी हुननि में आहे त हुननि जंहिं बि कंहिं कुझु लिखियो आहे त वरी हुननि इन शइ खे मतिलबु हाईलाइट न कयो अथऊं या हुनखे मतिलबु हुन में लिखियलु हुन में हुननि न हूंदो आहे शौरी तौर इहो कुझु हुयो। बाद में वरी तव्हांखे अंदाज़ो हूंदो त वरी इनखे काफ़ी उहो बि थियो, काफ़ी उन ते आस्ता आस्ता इन शइ खे उहो, लेकिन वञूं त ज़ाहिर आहे हिकिड़े सूबे जे जदोजहद या हिकिड़े हुन सां न टुटी। इहे सभई जॾहिं नेप पूरी या नेप सां वाबस्ता जेको नेशनल पार्टी सां वाबस्ता जेके स्टूडेंट्स या मज़दूर या ॿिया जेके बि ऑर्गेनाइज़ेशन्स हुया, हारी पार्टी वग़ैरह, इहे सभु एंटी वन्यूट मूव में शामिलु हुया। ऐं हारियुनि जूं बि हारी मूवमेंट जी बि जेके बि जलसा उन जो त हैदराबाद बि ज़िंदा हो आख़िरी ॾींहं में, आख़िरी असां 70 में गुज़ारे वियो। हा 70 में गुज़ारे वियो उहो। असां त उनजे पोइ तॾहिं ते बि वियासीं। त उहे उन्हनि सां गॾु बि इहे हारी कमेटी या शहर में मामून चैम्बर्स हूंदो, मज़दूरनि जो हिकिड़ो मर्कज़ हुयो, असां सभु हुते हूंदा हुआसीं। अहिड़े नमूने सां हिते हिकिड़ो असां कट थियो जंहिंमें साईं जीम सद हुयो। असां सरदार अताउल्ला खे वठी आया हुआसीं हिते ऐं बसंत हाल हिते हैदराबाद, हा हिते वॾो जलसो थियो। उहो जलसो बि हिकिड़ो यकजहती जो ऐं इहे जेको एंटी वन्यू मूव उनखे स्ट्रेंथन करण जो हुन में थियो। त हिकिड़ी जेके बि कुवतूं आहिनि मुल्की लेवल ते उहे पाण में गॾिजनि। त ॿीस जो ज़िक्र इन करे कोन थियो। पोइ वरी लाड़काणे में कोई हिकु ॿ इंसिडेंट बि थिया। तॾहिं असां हुआसीं। हा तॾहिं तव्हां हुयो, तव्हांखे यादि हूंदो। बाक़ी इहो जेके बि इहो असां गॾिजी SNSF इहे असां माना बिल्कुलु गॾिजी कमु कंदा हुआसीं जेको बि हुयो। नाज़रीन, असांजो दोस्त ऐं मशहूरु सियासी कारकुन जनाब रहीम बख्श जाफ़री साहब सां असांजूं ॻाल्हियूं जारी आहिनि। ऐं जाफ़री साहब हाणे BSO जो बुनियादी वर्कर थी कमु थो करे, हैदराबाद चैप्टर खोलियो अथसि। उहे कुझु ॻाल्हियूं असां ॿुधियूं। ईंदड़ कचहरी में असां बलोच साहब रहीम बख्श जाफ़री साहब खां मुख़्तलिफ़ ॿियूं सियासी ॻाल्हियूं ॿुधंदासीं। असां सां गॾु रहिजो।